भूरला खैर ताए कावड़े लाई छा मुंह परे कहीं पे तो वनी अदा तहां बिनी केड़ियूं मुजू में हूं चोरायूं न जो तहां ते कावड़ कंदुस अलाए मिया न दुआ न सलाम ये मस्त हाथी वांगुर मुंह कयो पियो वञई हां असां दुआ सलाम खां बि वियासीं का त ॻाल्हि आहे न लीमा भा जी भूरला जा भी तके कन्न भरिया हुंदा न त उर्स के की खबर पई त हे रुठल आहिन हैं उर्स त भूरल जो पगमट यार आ वरी छाजो राज जो भा उर्स जड़ा भार त तहां भायो आओ दा आओ अदा हिक हथ जे आंगुरनि में ही फर्क आहे न त भूरल सजा ये करे न दुआ न सलाम ये हलियो वञे अदा ॿाहिरनि जे खिलाफ़ भड़काए बस असां ज़ुल्म बस असां वरी ॻाल्हियूं बसां ते हां उर्स त मूंसां मिलियो ई कोन्हे को भोग फकीर मिलियो शाम जो उन बेचो तो उर्स भाइरनि वारियूं ॻाल्हियूं रखरायूं न शाम जो फैसलो आहे लीमा भा असां सां न पकायूं करे जड़ हिन खे ख़बर ई कोन्हे त उर्स जे पुट जो विहांव आहे खैरा खबड़ खान खैरा दा असांखे भले न खाराइनि असां रुठनि खे न खाराइनि भली वञी पंहिंजो भतु कनि पर ॻाल्हि ॿुधी छॾंदा खबड़ असां बि ॾंड ॾोह खां सवा भतु को न खाईंदासीं हा असुल को न खाईंदासीं या लीमा खान तहां ॿई मुड़स अड़ियल आहियो रहो ओताक ते न ॿार न बच्चो जेको कमायो सो कुकड़नि जी शर्तनि में हारायो जेके आहत जा अन्न कणा मिलन से बि आसूदे मलवट खपायो मूंखे रुगो इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं बि कंहिं भाउ जो ख़ुशी सां भतु खाधो आहे अची वए न सिध ते ए असीं जे कॾहिं अड़ियाल आहियूं त चओ बचल खान खे त असांखे भत मां ई कढे हा बचल खान आहे मणियादार मुड़स जेको कम खे ठाहियो बीठो आहे बाक़ी तव्हां जहिड़नि खां त राज में भींग भली आहे भूरल यो तू नथो ॻाल्हाई उर्स थो ॻाल्हाए उर्स ॾोही बि उर्स वरी बेस्तो वरी तुंहिंजे हथां थो कराए हाँ अहिड़ी थी कावड़ अचे कुछ भी करे उर्स कोन खाईंदासीं भत हा होॾां वेठो तो उर्स हेॾां वेठो तो बचल खान वञी ॻाल्हियूं कयोसि पोइ असां आहियूं ॻाल्हियूं ॿुधण वारा पोइ जेको बि फ़ैसिलो कंदो पोइ कख करे या लख करे मूंखे या पक्का त कंहिं सां ना इंसाफ़ी न कंदो असां ॻाल्हियूं ॿुधण वारा सम्झई अदा खबड़ ॾाढी करे हाँ अहिड़ी थी कावड़ अचे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।